पान बोझ गप छेड़ा ही छा कई शुक्र करे तो तेजाब कोनो न तो हारे खाक करे छे तेजाब छा मुझा सुना साईं तू मुखे कात सा टुकड़ा टुकड़ा कर छ बूटियूं बूटियूं करे छ कीमो करे छ पर बुन जरे जरे मां आवाज ईंदी कूंच 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 तू मुंजी सुना साईं तू हिन पहलवान जी आई भले कुछ भी करी पर मां तुंजी दी क्या मत कोन थींदस मुंजी न थी जे खबर दी मां तो के छा कंदस मां तो सा ओशर कंदस जो याद कंदी है मां तो के पाजे पी मां जे घर छड़े हल पुनहल यारन सा केड़ा लेखा आमिर खान जी नाजायज औलाद नलकोला तुम अभी जा हल के तो के बेचा जे किनो लोगो प्योई जबा बिल्ला उठ कमदार ओई तुझी पगार भाई होता ना चुप होतार जी पछाई जो खेर होतार खुशूंदो केर बाबा केर बोला मस्का बाबा तुझी बाह मिलिया तू बाह खणी आई होतार बाह किथे खणी आयो वा मां पंजी मंग खणी आयो वा मंग खणी आई अरे मुखे खबर पया तो तू बाह खणी आयो पर आई बाह खणी आयो होतार या छोकरी आ ना मुझी थियण वारी नू ऐं मुझे पुट बोलण जी ज़ाल थियण वारी थई हा ॿुधी छॾ ऐं हा मुंहिंजो भाई मुंहिंजी भाॼाई इनकार कयो वेठा इन्ही जे करे इहो कदम खणणो पियो चम त बाबा साईं खां फ़ैसिलो कराया अरे मां कुछ भी ॿुधण नथो चाहियां पर आई मां वापस कयो पर भोतार बस बाबा बस कूंच के सां वापस था करे अचूं रुगो असां जी इज़त जो सवाल थोड़ी आ ॻोठ जी इज़त जो सवाल आ ॻोठ जी इज़त आ ॻोठ सां गॾु रेस जो नालो त पहिरीं ईंदी बाबा बरोबर पुट बरोबर सच तो चवी हा अरे ने इहो वरी छा थो चई रेस सही थो चवां ॻोठ वारा माण्हू असां खे त थुकूं हणंदा पर बस रेस छा सम्झंदो सफ़ा के भई हलनि ॿे वरी रेस तोप खान जे ॻोठ जे नौजवान जी मंग ॾे के सां पणिजी वई बाबा रेस तोप खान का बि तोप खान हलाई दंसूं बि थो ॼारा वई अरे इहो छा थो चई सही थो चवां पोतार कूंच मुंहिंजी मंग आहे ऐं कहिड़ो गैरतमंद पंहिंजी वनी ऐं बनी छॾींदो आहे हूअं बि रेस बाह खणी आयो त तव्हांजो बि नालो थींदो तोप खान जे ॻोठ जो नौजवान शहर मां मंग खणी आयो आहे भोतार भली तोप में बारूद न हुजे टिकर भीतर कड़ी धक्कण जा आवाज उथलाए त ख़बर पए रेस तोप खान जी दहशत कहिड़ी आहे कीअं पुट बस फैसलो थी वियो ऐं आई छोकिरी कमदार केड़ा वेई बोचा जो सोरे पचो जा या छोकरी मोलूअ सां पढ़बी मोलूअ सां भोतार महिरबानी कहिड़ी मां थो न्याणी ॾियांव छा अब रेस जे ॻोठ जूं न्याणियूं जा पियली न बकरनि जो खीर दे थोरी अख त मिला दिलड़ी ठरी पवे अम्मा ही तुझे लाइ कपड़ा आंदा अथमि घणा ॾींहं थिया आहिनि तो कपड़ा ई कोन्हनि मटाया वठ वञी कपड़ा मटाए बाबा हे कपड़ा किथे पाईंदई हीअ वीचारी शहर जी आहे पैंट शर्ट पाईंदई
पैंट शर्ट छो जो वीचारी थोरो पढ़ियलड़ी आहे न। चाचा इनखे मना कर त मूंसां घणो फिरी न थिए। मां वरी तोसां कहिड़ो फ्री थियण थो चाहियां, मां त जाम थियण थो चाहियां। बस कर 24 कलाक ॾियारी अथई, ॿियो को कम अथई? वञा बाबा, मूं ते त आयो थो रही। अरे हाणे ठहियो बस कर, घणो थो ॻाल्हाई, हल अंदर। हिन खे त सम्झाई कोन थो, जेॾी महिल तेॾी महिल मूं ते फुकियो थो वधी। अरे हाणे हल तारा खंदे अॻियां। उन्हनि खे चङी तरह सम्झाए छॾियो अथई न? हा बाबा, उन्हनि खे तके तौर ॿुधायो अथमि, असुली तव्हां को बि खुटको न कयो। इहो बि सम्झायो न मूंखे का तकलीफ़ न अचे। हा साहब, छोलो दादा वॾो सियाणो माण्हू आहे, हींअर ताईं हुनजा हथ वञी मौलू जी गिची ताईं पाता हूंदा। हा बाबा, असुल तव्हां फिकुर ई न करियो। बल थी पई, सफ़ा ईट दी राणी लगी पई। ठयो एडी तारीफ़ न कर, मरी न वञी तारीफ़ कंदे। जी तारीफ़ केर थो करे? मां पंहिंजी न बचजी बि थो तारीफ़ कयां। हिन मुतबदी तारीफ़ के आ सोनी